जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी असांजी सिंधियत जी ख़बर धमतरी मां आहे। श्री झूलेलाल चालीहा महोत्सव जो ऐतिहासिक ॾींहुं 31 ॾींहुं 27 अगस्त अंगारे जो हुयो त समूरो धमतरी शहर झूलेलाल मंदिर में हुयो त साईं सहरा वारे जा सत्संग ऐं दर्शन धमतरीअ में सिंधी समाज खे मिलिया। श्री झूलेलाल मंदिर कोष्ठपारा में देर राति ताईं संगत साईं जन जे उपदेशनि खे ॿुधो त झूलेलाल असांजा सिंधी भॻवान विष्णुअ जा अवतार आहिनि त असांखे पंहिंजे जीवन में साईं जन सां गॾु पंहिंजे ॿारनि खे वठी करे पंहिंजे परिवार खे पंहिंजे समाज खे वठी अॻिते वधिणो आहे ऐं हिक ॿिए जे सुख दुख में जुड़ियल रहणो आहे। त साईं जन ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं असांजे सिंधी समाज लाइ उते ॿुधायनि। त हिन प्रोग्राम में झूलेलाल महिला मंडल जी विद्या पंजवानी, शिखा नारवानी, रीटा धामेचा, मीना भोजवानी, आशा चावला, अमृता पंजवानी, वीणा मुलवानी, मीनल चारवानी, वर्षा केवलानी, साधना नोतवानी, दादी मैना चावला, डॉक्टर खेमचंद भोजवानी, अशोक जाटवानी, गोवर्धन चावला, रमेश नागवानी, रामचंद्र वाधवानी, पप्पू वाधवानी, श्याम नागवानी, ताराचंद राजवानी, संतोष तेजवानी, मुखी कार्य लालवानी जो सहयोग रहियो। त अॼु जी असांजी हिन ख़बर खे लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।